आओ उलमा से पूछ ले। अज़ीज़ो दोस्तों, माह रमज़ान मुबारक जारी व सारिया ऐं आले ईमान जे लाइ बिलख़ुसूस उहे मोमिन जेके नेकियूं करण जा हरीस आहिनि, जेके चाहींदा आहिनि त थोरो अमल कयूं अजर तमामु घणो मिले, यानी उन्हनि जे लाइ ही महीनो पैकेज आहे। गुज़िश्ता जुमा बि असां अर्ज़ु कयोसीं त ईमान वारनि जे लाइ जेके इन ॻाल्हि जा ख़्वाहिशमंद हूंदा आहिनि त अल्लाह ताला असां खां राज़ी थी वञे, असांजी बेहिसाब बख़्शिश मग़फ़िरत थी वञे, त उन्हनि जे लाइ माह रमज़ान मुबारक पंहिंजी रहमतनि बरकतनि खे तक़सीम करे रहियो आहे। माह रमज़ान मुबारक जो रहमतूं बरकतूं तक़सीम थी रहियूं आहिनि, ऐलान बि थी रहियो आहे। हाणे उहो ख़ुशनसीब हूंदो जेको अॻिते वधी करे माह रमज़ान मुबारक खां इन जूं रहमतूं वठे, इन जूं बरकतूं वठे। हदीस पाक में ईंदो आहे, सही इब्न ख़ुज़ैमा में ही हदीस पाक आहे, सही हदीस आहे। ईमान वारनि जे लाइ महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम बयानु फरमायो, किताब सियाम 1886 नंबर हदीस, सही इब्न ख़ुज़ैमा जी। हज़रत सैयदना अब्दुल्लाह इब्न मसूद रज़ियल्लाहु ताला अन्हुमा खां ये हदीस पाक रिवायत आहे। अन अबी मसूदिन अन नबी सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम क़ाल समिअतु, इहा ॿिनि सनदनि सां हदीस पाक रिवायत थियल आहे। हिकु इहा आहे ऐं इहा ई हदीस पाक इब्न ख़त्ताब खां बि रिवायत थियल आहे। क़ाल समिअतु रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यक़ूलु ज़ात यौमिन, त मां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम के फरमाईंदे ॿुधमि जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाए रहिया हुआ, वक़द अहल रमज़ान, माह रमज़ान मुबारक अची चुको आहे, बरकतनि वारो, रहमतनि वारो, फ़ज़ीलतनि वारो महीनो अची चुको आहे। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम बयानु फरमायो, लौ यअलमुल इबादु मा रमज़ान, जेकॾहिं बाने खे ख़बर पइजी वञे न माह रमज़ान मुबारक में छा कुझु आहे, अल्लाह तबारक व ताला जूं केतिरियूं रहमतूं आहिनि, बरकतूं आहिनि, यानी माह रमज़ान मुबारक छा आहे, जेकॾहिं बाननि खे ख़बर पइजी वञे। अल्लाहु अकबर, लतमन्नत उम्मती अन यकून सनत कुल्लहा, मुंहिंजी उम्मत इहा तमन्ना कंदी, ख़्वाहिश कंदी त काश पूरो साल माह रमज़ान हुजे। जेकॾहिं ॿारनि खे ख़बर पइजी वञे त इन जूं बरकतूं छा आहिनि, इन में केॾो कुझु बाने ते नवाज़िशूं थींदियूं आहिनि, त पोइ बानो इहा ख़्वाहिश कंदो त पूरो साल रमज़ान हुजे। छो जो असां पढ़ी बि आया आहियूं, ॿुधो बि आहियूं जो इन में जन्नत जा दरवाज़ा खुलंदा आहिनि, जहन्नम जा दरवाज़ा बंदि थींदा आहिनि, पूरो महीनो न आहिनि खुलंदा, सरकश शैतान क़ैद थी वेंदा आहिनि। इन खां अलावा अलाए केतिरियूं बरकतूं आहिनि माह रमज़ान मुबारक जूं। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम इन जुमिले में सभिनी बरकतनि खे, सभिनी अहादीस खे समेटे करे चयो, जेकॾहिं मुंहिंजे बाने खे, मुंहिंजी उम्मती खे ख़बर पइजी वञे त माह रमज़ान मुबारक में छा कुझु आहे, त तमन्ना कंदो, ख़्वाहिश कंदो त ए अल्लाह पूरो साल माह रमज़ान हुजे। हक़ीक़त आहे एॾियूं बरकतूं आहिनि। हिकु हदीस पाक में ईंदो आहे, शुअबुल ईमान में आहे, 3331 नंबर हदीस आहे। हज़रत सैयदना जाबिर बिन अब्दुल्ला खां
ॿाहिरां त ॿुधी हूंदी मां माह रमज़ान मुबारक जी बरकत जे लाइ त जीअं इन में असांखे इबादत करण जो ज़ौक़ पैदा थिए, शौक़ पैदा थिए। जे इन महीने में इबादत न कई त उनखां वधीक कोई महरूम शख़्स न आहे। हिकु सजदे जे बदिले 1500 सजदनि जो सवाबु, हिकु रिवायत में हिकु सजदे जे बदिले 1,00,000 सजदनि जो सवाबु। हाणे इहो पैकेज आहे, कोई महरूम हूंदो जेको इन पैकेज खां महरूम रहे, जो जेकॾहिं आम नेकी कंदो फ़र्ज़ जो सवाबु, नफ़िल पढ़ंदासीं, सुन्नत ते अमल कंदासीं, सवाब फ़र्ज़ जो एॾो अजरो सवाबु आहे। वरी हिन हदीस पाक में महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ओतियत उम्मती फ़ी शहर रमज़ान ख़म्सन लम युअतहुन्ना नबिय्यु क़ब्ली। 5 शयूं अहिड़ियूं आहिनि जेके मुंहिंजी उम्मत खे अल्लाह तबारक व ताला अता फ़रमायो, ॿिए कंहिं बि नबी जी उम्मत खे अता न थियूं। हीअ बि उम्मत मुहम्मदिया जो ख़ुसूसियात मां इहे ख़ुसूसियात आहिनि जेके इन अहादीस में बयानु थियूं। हिकु पहिरें नंबर ते महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम अम्मा वाहिदतुन फ़इन्नहु इज़ा कान अव्वलु लैलतिन मिन शहर रमज़ान नज़रल्लाहु अज़्ज़ व जल्ल इलैहिम व मन नज़रल्लाहु इलैहिम लम युअज़्ज़िबहु अबदा। जॾहिं माह रमज़ान मुबारक जी पहिरीं राति ईंदी आहे त अल्लाह तबारक व ताला मुंहिंजे बाननि मुंहिंजी उम्मत ॾे नज़र रहमत फ़रमाईंदो आहे, ख़ुसूसी तवजो फ़रमाईंदो आहे। जंहिंजे अल्लाह तबारक व ताला ख़ुसूसी तवजो फ़रमाए उनखे कॾहिं अज़ाब न ॾींदो। ही अल्लाह ताला उम्मत मुहम्मदिया खे ख़ुसूसियत अता फ़रमाई, जो अल्लाह ताला उम्मत मुहम्मदिया माह रमज़ान मुबारक जी पहिरीं राति ईंदी, अल्लाह तबारक व ताला बाने ॾे ख़ुसूसी तवजो फ़रमाईंदो आहे, नज़र रहमत फ़रमाईंदो आहे। उन नज़र रहमत में छा कुझु अता फ़रमाईंदो आहे इहो अल्लाह ॼाणे, उनजो हबीब ॼाणे। लेकिन एतिरो महबूब ॿुधायो त अल्लाह ताला जंहिंजे नज़र रहमत फ़रमाईंदो कॾहिं उनखे अज़ाब न ॾींदो। अल्लाहु अकबर। इन खां बाद महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमायो व अम्मा सानियतो, इन में जेके माह रमज़ान में रोज़ेदार जी हिकु ख़ुसूसियत आहे फ़इन्न ख़ुलूफ़ अफ़वाहिहिम हीन यमशून अतय्यबु इंदल्लाहि मिन रीहिल मिस्क। जॾहिं मुस्लमान बानो रोज़ो रखंदो आहे, सुबुह खां वठी शाम ताईं बुख जे करे उन जे मुंहं में बदबू पैदा थींदी आहे। बदबू सम्झाइण जे लाइ हक़ीक़त इहा बि ख़ुशबू आहे, इन जो वॾो अजरो सवाबु आहे। जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मुंहिंजी उम्मत खे अल्लाह ताला इहा ख़ुसूसियत अता कई आहे, जो मुंहिंजो उम्मती रोज़ो रखंदो आहे, सहरी करे वेंदे इफ़्तारी तक उहो बुख बर्दाश्त कंदो आहे। बुख जे करे जेकी उन जे वात में हिकु ख़ुशबू पैदा थींदी आहे, उहा ख़ुशबू अल्लाह तबारक व ताला खे मुश्क खां बि वधीक पसंदि आहे। ऐं जेकी शइ अल्लाह ताला खे पसंदि हूंदी न उनजो अजरो सवाब बि तमामु घणो हूंदो। यानी जेसि ताईं असांजे अंदरि इहा ख़ुशबू मौजूदु आहे, अल्लाह तबारक व ताला जे असां महबूब बाना बणिजी था वञूं। छो जो अल्लाह ताला जे महबूब फरमायो अल्लाह ताला खे इहा जेकी ख़ुशबू आहे मुश्क खां बि पसंदि आहे। जॾहिं ख़ुशबू पसंदि आहे त पोइ सम्झूं त ख़ुशबू वारो केॾो पसंदि हूंदो। जंहिंखे अल्लाह तबारक व ताला रोज़े रखण जी तौफ़ीक़ ऐं सआदत अता फ़रमाई, अल्लाह ताला जे हुकुम सां उनजे वात जे अंदरि इहा ख़ुशबू पैदा थी, अल्लाह तबारक व ताला फ़रमायो इहा ख़ुशबू बि मूंखे पसंदि आहे, इहो बानो बि मूंखे पसंदि आहे। जीअं मां ख़ुशबू खे इन जी ख़ुशबू खे जंहिंखे शायदि कोई पसंदि न करे, बदबू चवे, लेकिन अल्लाह तबारक व ताला खे इहा मुश्क खां बि वधीक पसंदि आहे, त सम्झे उहो बानो अल्लाह ताला जो महबूब थो बणिजे। इहा उम्मत मुहम्मदिया जी ख़ुसूसियत आहे। अल्लाहु अकबर। इन जे करे बार बार माण्हू इन बदबू खे ख़तमु न करे, जंहिंखे बदबू मां सम्झाइण जे लाइ चवां थो, बुख जे करे रोज़े जे करे जेकी ख़ुशबू पैदा थी थिए, मिसवाक हणी या बुर्श हणी करे इनखे ज़ाइल न कयो। जेके रोज़े में बुख जे करे पैदा थी थिए न, इन जी वॾी शान आहे। जेसि ताईं इहा तव्हांजे मुंहं में हूंदी त तव्हांजो अजरो सवाब बि हलंदो। कुझु अहादीस में जेसि ताईं जे मुंहं में हूंदी, मैदे मां इहा पैदा थी थिए, ख़ुसूसी तौर ते हर आले इल्म खे ख़बर आहे, पोइ जेसि ताईं इहा मौजूदु आहे इहो जुदा अजरो सवाब हले थो। ऐं इहो बानो अल्लाह ताला जो महबूब थो बणिजी वञे। सुभान अल्लाह। 3 नंबर ते
इन रोज़ेदार जे लाइ ख़ुसूसियत आहे। व अम्मा सालिसतु फ़इन्नल मलाइकत तस्तग़फिरु लहुम फ़ी कुल्लि यौमिन व लैलतिन, त ही रोज़ेदार आहे, रोज़े जी हालत में आहे, सुबुह खां वठी राति ताईं हिन रोज़ो पूरो कयो, त अगरि जे हिन कुझु बि ज़िक्र न कयो, लेकिन अल्लाह तबारक व ताला इनखे इहा शान ख़ुसूसियत अता फ़रमाई जो हिन सहरी कई, सहरी खां वठी इफ़्तारी तक अल्लाह तबारक व ताला जा जेके मासूम फ़रिश्ता आहिनि इन जे लाइ इस्तिग़फ़ार कंदा रहंदा आहिनि। हर राति हर ॾींहुं हर राति जे हर घड़ी में इन जे लाइ इस्तिग़फ़ार कंदा रहिया। हाणे इहा केॾी वॾी शान आहे। असां ख़ुदि बि अल्हम्दुलिल्लाह जेको रोज़ेदार हूंदो अल्लाह ताला जे करम फज़ल सां ज़िक्र अज़कार कंदो आहे। माह रमज़ान जी बरकत आहे जो शैतान क़ैद थी वेंदो आहे, कुझु न कुझु असां गुनाहनि खां पाक साफ़ थी वेंदा आहियूं। रोज़ो रखण जी अल्लाह ताला तौफ़ीक़ अता फ़रमाईंदो आहे। रोज़ेदार खे हिकु ख़ुदि चाहत हूंदी आहे त मां नेकियूं कंदो रहां, क़ुरान पाक जी तिलावत कंदो रहां, दुरूद पाक पढ़ंदो रहां, यानी नेकियूं कंदो रहां। लेकिन ही हिकु उन सां गॾु हिकु ख़ुसूसियत आहे जो ही रोज़े जी हालत में हूंदो आहे जो फ़रिश्ता इन जे लाइ इस्तिग़फ़ार कंदा रहंदा आहिनि। ए अल्लाह हिन जी बेहिसाब बख़्शिश मग़फ़िरत फ़रमा, ए अल्लाह इन जी बेहिसाब बख़्शिश मग़फ़िरत फ़रमा। 24 घंटा हर वक़्तु इन जे लाइ इहो ज़िक्र हलंदो रहंदो आहे, करण वारा मासूम फ़रिश्ता। सुभान अल्लाह। उनखां बाद महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया व अम्मा राबियतु फ़इन्नल्लाह अज़्ज़ व जल्ल यअमुरु जन्नतहु फ़यक़ूलु लहा इस्तइद्दी व तज़य्यनी लिइबादी। अल्लाह ताला जन्नत खे हुकुम ॾींदो आहे, ए जन्नत तूं मुंहिंजे बाने जे लाइ ख़ूबसूरत थी वञ, तयारु थी वञ, अञा पंहिंजो हुस्न में इज़ाफ़ो कर, पंहिंजे सिंगार में अञा इज़ाफ़ो कर। जो मुंहिंजो बानो जेको आहे ऐं यस्तरीहु मिन ताबिद दुनिया इला दारी व करामती, जो मुंहिंजो बानो मुंहिंजे घर में अची रहियो आहे, मुंहिंजे करामत में अची रहियो आहे। जो हाणे हुन दुनिया में रोज़ो रखी करे तरावियूं पढ़ी करे थोरी मुशक़त बर्दाश्त कई, तकलीफ़ बर्दाश्त कई, हाणे उहो दुनिया जी तकलीफ़नि मां निकिरी करे ख़ूबसूरत घर में ईंदो। त इन जे करे ए जन्नत तूं इन मुंहिंजे बाने जे लाइ जेको रोज़ेदार आहे इन जे लाइ मज़ीद ख़ूबसूरत बणिजी वञ। यानी इशारो थी वियो त जेको रोज़ो रखे थो, इहो अल्लाह ताला जो करम आहे। वरी अल्लाह ताला इहा ख़ुसूसियत था फ़रमाए रोज़ेदार जे लाइ जन्नत खे हुकुम फ़रमाईंदो त उन जे लाइ सींगार जी वञ, अञा जेको आहे न वधीक हुस्न में इज़ाफ़ो कर। मतिलबु छा? महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया इन रोज़ेदार जे लाइ जॾहिं इहो जन्नत में वेंदो इन जे इस्तक़बाल जे लाइ ख़ुसूसी एहतमाम हूंदो। असां वटि कोई महिमान ईंदो आहे न त असां उनजे वेलकम जे लाइ, ख़ुशामदीद जे लाइ इस्तक़बाल कंदा आहियूं। त पोइ हीउ जेको अल्लाह तबारक व ताला जे तरफ़ खां इन रोज़ेदार जे लाइ ख़ुसूसी इस्तक़बाल हूंदो। केॾी वॾी शान हुई। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम इहो मुंहिंजी उम्मत खे अल्लाह ताला अता फ़रमायो। इन खां बाद महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमायो फ़इन्नहु इज़ा कान आख़िरु लैलतिन, जॾहिं माह रमज़ान जी आख़िरी राति ईंदी आहे, ग़फ़र लहुम जमीआ, अल्लाह तबारक व ताला सभिनी जी बख़्शिश फ़रमाए छॾींदो आहे। फ़क़ाल रजुलुन मिनल क़ौमी अहिया लैलतुल क़द्री, के शख़्स अर्ज़ु कयो या रसूल छा इहा लैलतुल क़द्र आहे छा? महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया ला अलम तर इलल उम्माली यामलून फ़इज़ा फ़रग़ु मिन आमालिहिम वुफ़ू उजूरहुम। तव्हां ॾिठो न आहे जॾहिं मज़दूर मज़दूरी कंदो आहे, मज़दूरी खां फ़ारिग़ थींदो आहे त पोइ उनखे उजरत ॾिनी वेंदी आहे। त हाणे हीअ जेके रोज़ेदार आहिनि इन्हनि ही जेके मुस्लमान आहिनि माह रमज़ान मुबारक जूं बरकतूं हासिल कयूं, नमाज़ तरावियूं पढ़ूं, नमाज़ पढ़ूं, ज़िक्र अज़कार कयूं, हाणे इन्हनि खे इन्हनि जो अजर पूरो ॾिनो वेंदो जो इन्हनि जी हतमी बख़्शिश थी वेंदी। एॾियूं ख़ुसूसियात, इहे 5 ख़ुसूसियात इन हदीस पाक में आहिनि जो महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमाया मुंहिंजी उम्मत खे अता थींदियूं। इन जे करे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फ़रमाया जेकॾहिं ख़बर पइजी वञे मुंहिंजी उम्मत खे त माह रमज़ान मुबारक छा आहे त पूरो साल इहा ख़्वाहिश कंदी त पूरो साल रमज़ान हुजे। छो जो इन में हिकु हदीस पाक में ईंदो आहे जमउल जवामी अल जामिउल कबीर, हदीस पाक मशहूर नालो अल जामिउल कबीर आहे, असल नालो जमउल जवामी, इमाम जलालुद्दीन सुयूती जी किताब आहे।
इन में हक़ हदीस पाक आहे त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम 509 सफ़े ते इदा कान अव्वलु लैलतिन मिन शहर रमदान नज़र अल्लाहु इला ख़ल्क़िही व इदा नज़र अल्लाहु इला अब्दिन लम युअज़्ज़िबु अबदन। जॾहिं माह रमज़ान मुबारक पहिरीं राति ईंदी आहे अल्लाह तबारक व तआला पंहिंजे बानी ने नज़र रहमत फरमाईंदो आहे। जंहिं ॾींहुं अल्लाह ताला नज़र रहमत फरमाईंदो उनखे अज़ाब न ॾींदो। इन में अॻिते आहे व लिल्लाहि फी कुल्लि यौमिन अल्फ़ि अतीकिन मिनन नार। सुभान अल्लाह। त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल्लाह तबारक व तआला माह रमज़ान मुबारक जी हर राति 1 लख पक्का जहन्नमी जन्नती बणाईंदो आहे। अल्लाहु अकबर। व लिल्लाहि अल्लाह जे ज़िम्मे आहे फ़ी कुल्लि यौमिन हर ॾींहुं अल्फ़ि अतीकिन यानी 1000 खे 1000 सां ज़रब कंदासीं त घणा थींदा लख। यानी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो हर ॾींहुं अल्लाह तबारक व तआला माह रमज़ान मुबारक जी हर ॾींहुं हर राति 1 लख जहन्नमी जन्नती बणाईंदो आहे यानी जहन्नम खां आज़ादु कंदो आहे। सुभान अल्लाह। वरी महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो इन हदीस पाक में फ़इज़ा कानत लैलतु 29 आतक़ल्लाहु फ़ीहा मिस्ल जमीअ मा आतक़ फ़ी शहर कुल्लहु। जॾहिं 29 जी राति ऐं ॾींहुं ईंदो आहे त पोइ अल्लाह तबारक व तआला जेतिरा पूरे माह रमज़ान मुबारक में जन्नती बणाया यानी जंहिंजी पक्की जी बख़्शिश फरमाए जहन्नम खां आज़ादु फरमाए 29 राति वरी उन्हनि सभिनी जे बराबरि जहन्नमी जन्नती बणाईंदो आहे। हाणे 1 लख हर रोज़ ऐं माहे जेके जुमे जो ॾींहुं आहे अञा जुदा आहे। ऐं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम इहो ई फरमायो इहा जॾहिं महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम हदीस बयानु कई फ़रिश्तनि ख़ुशी जो इज़हार बि फरमायो। अल्लाह तबारक व तआला फ़रिश्तनि खे फरमायो ए फ़रिश्तो या माशिरल मलाइका मा जज़ाउल अजीर इदा वफ़ा अमलहू। ए फ़रिश्तो इहो ॿुधायो जॾहिं कोई बानो कोई शख़्स पंहिंजो अमल पूरो करे उनजो अजर और सवाब छा आहे उनखे छा बदिलो ॾिनो वञे त फ़रिश्तनि अर्ज़ु कयो यू वफ़ा अजरो पूरो अजर ॾिनो वञे। महबूब अल्लाह ताला फरमायो ए फ़रिश्तो तव्हां गवाह थी वञो उशहिदुकुम अन्नी क़द ग़फ़रतु लहुम मां इन सभिनी खे बख़्शे छॾियमि। यानी माह रमज़ानुल मुबारक जी जॾहिं हर ॾींहुं हर राति में लख लख ऐं वरी जॾहिं 29 थी अचे रमज़ानुल मुबारक इन में इन जे बराबरि ईद उल फितर ते अञा वधीक ऐं जेकी माह रमज़ान मुबारक जो जेको जुमे जी राति आहे जुमे जी घड़ी आहे इन में वधीक इनाम आहे। मुस्नदुल फिरदौस में हदीस पाक आहे त सैयदना अब्दुल्लाह इब्न अब्बास खां 4960 इहा हदीस लिल्लाहि अज़्ज़ व जल्ल फ़ी कुल्लि लैलतिन मिन शहर रमज़ान इंदल इफ़्तारी अल्फ़ि अतीकिन मिनन नार। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल्लाह ताला जे ज़िम्मे करम ते यानी अल्लाह तबारक व तआला हर राति इफ़्तार जे वक़्तु 1 लख जहन्नमी पक्का जहन्नमी जन्नती बणाईंदो आहे। यानी इफ़्तार जे वक़्तु हर माह रमज़ान मुबारक जी राति इफ़्तार जे वक़्तु एॾनि ॼणनि जी जेकी आहिनि बख़्शिश थींदी आहे। अञा बि कोई पंहिंजी बख़्शिश न कराए सघे त उहो सभ खां वधीक महरूम हूंदो। ऐं इन खां बाद महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो फ़इन कानत लैलतुल जुमुअती औ यौम जुमुअती यानी जॾहिं वरी जुमे जी राति ईंदी आहे जुमे जो ॾींहुं ईंदो आहे पोइ छा आहे आतक़ फ़ी कुल्लि साअतिन मिनहा अल्फ़ि अतीकिन मिनन नार। अल्लाह तबारक व तआला जुमे जे हर ॾींहुं में जुमे जी हर घड़ी में जेकी माह रमज़ान मुबारक जो जुमो आहे माह रमज़ान मुबारक जी जेकी राति आहे इन जी हर घड़ी में अल्लाह तबारक व तआला लख लख जहन्नमी जन्नती बणाईंदो आहे। यानी जंहिं ते उन्हनि जे अमलनि जे करे हदीस पाक जिन में लफ़्ज़ क़द इस्तौजबुन नार जंहिं ते उन्हनि जे अमलनि जे करे जहन्नम वाजिब थी चुकी हूंदी आहे त अल्लाह तबारक व तआला इन माह रमज़ानुल मुबारक जे जेके जुमे जो ॾींहुं ईंदो आहे जुमे जी जेकी राति हूंदी आहे इन जी हर घड़ी में 1 लख जहन्नमी जन्नती बणाईंदो आहे। त केॾियूं बरकतूं आहिनि। हीअ झलक आहे। इन खां अलावा अलाए केतिरो कुझु हिन माह रमज़ानुल मुबारक में अल्लाह ताला जूं रहमतूं बरकतूं तक़सीम थी रहियूं आहिनि। पोइ उहो ख़ुशि नसीब हूंदो जेको अॻिते वधी करे इन रहमतनि खे हासिलु करे।
ऐं उहो ई महरूम हूंदो जेको एतिरी रहमतनि जे बावजूद बि कुझु हासिल न करे सघियो। अल्लाह अज़ वजल खां दुआ आहे जेको कुझु मां बयानु कयुमि दौरान गुफ़्तगू जेकॾहिं बेअदबाना अल्फाज़ निकिरी विया हुजनि, अल्लाह ताला माफ़ फरमाए। इन खे यादि रखण जी ॿियनि तक पुॼाइण जी तौफ़ीक़